कंडियारो महराणा एसोसिएशन उस्ताद तंज़ीम जे अॻवान सैयद सरमद शाह कंडियारो प्रेस क्लब ते पहुची एसी कंडियारो जे ख़िलाफ़ प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त शहर में वधंदड़ इंक्रोचमेंट ऐं कब्रिस्ताननि जे कब्ज़े ते सवाल करण ते एसी कंडियारो ॾमरजी पियो आहे। असिस्टेंट कमिश्नर कंडियारो मोहब्बत अली भट्ट जंहिंखे एंटी इंक्रोचमेंट हेड चेयरमैन जी चार्ज पिणु मिलियल आहे, कब्रिस्ताननि ते कब्ज़े ख़िलाफ़ आयल हाईकोर्ट जे फ़ैसिले खे थोॾे छॾियो आहे। जवाबी रिपोर्ट ॾियण खां इनकार उस्ताद शागिर्द अॻवान सरमद आज़ाद खे धिकारे ऑफिस खां ॿाहिरि कढी छॾियो ऐं संदन कब्रिस्तान मिस्मार करण जी धमकियूं ॾियणु लॻो आहे। जीअं त हुन चयो त मुसां 4 सालनि खां दरख़्वास्तूं ॾींदा रहिया आहियूं त अयूब मोहल्ला जे कब्रिस्तान में ऐं अहम घटी जिते पाड़ी जूं जनाज़े नमाज़ूं थींदियूं रहंदियूं आहिनि उतां बासरनि जो कब्ज़ो ख़तमु कराए वञे, पर एसी कंडियारो कब्ज़ो ख़तमु करण बजाए संदसि खे कब्रिस्तान मिस्मार करण जूं धमकियूं ॾियणु लॻो आहे। हुननि आला इख़्तियारनि खां इंसाफ़ जी घुर कई आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।